बरादरियन जा मोअज़्ज़ीन नौजवानों दोस्तों साथियों भाइरों अस्सलाम वालेकुम। तवांजो थोराइतो आयां तवांजो कुर्ब तवांजो एहसान तवां असांखे मान ॾिनो इज़्ज़तूं ॾिनियूं खुलूस ॾिनो मोहब्बतूं चाहतूं ॾिनियूं। तवांजो इहो एहसान तवांजी मोहब्बतूं असांखे ज़िंदगी भर यादि रहंदियूं। तवांजी वॾी महिरबानी। हूअं त असीं मुए जीअरे में राजबाग में सभु हिकु आहियूं, असीं भाइर आहियूं, असां हिक ॿिए जा पड़ोसी भी आहियूं। अॼोको असांजो हिते अचणु 8 फरवरी ते जेका इलेक्शन थियणा आहिनि उन्हनि जे सिलसिले में आहे। मुंहिंजा भाइरो मुंहिंजा बुज़ुर्गो, वोट हिकु अमानत आहे, वोट हिकु गवाही आहे। वोट इन ॻाल्हि जी गवाही लाइ आहे त मुंहिंजो जेको नुमाइंदो आहे जंहिंखे आउं वोट ॾियां पियो हू सादिक़ ऐं अमीन आहे। हू मुंहिंजे वोट जी हिफ़ाज़त कंदो, हू मुंहिंजी वोट खे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ इस्तेमालु कोन कंदो। पर तव्हां खां आउं पुछणु चाहियां थो, छा हिते जेके नुमाइंदा तव्हां 15 सालनि खां मुंतख़ब कंदा पिया अचो, छा उन्हनि अव्हांजी वोट जी हिफ़ाज़त कई आहे? छा उन्हनि तव्हांखे रोज़गार ॾिना आहिनि? छा तव्हांखे बहितरीन लाइफ स्टाइल बहितरीन ज़िंदगी ॾिनी आहे? तव्हांजा स्कूल हिन क़ाबिल आहिनि? सरकारी स्कूल हिन क़ाबिल आहिनि जिते तव्हां पंहिंजे मासूम ॿारनि खे पढ़ाए सघो? तव्हांजा अस्पताल सरकारी अस्पताल हिन क़ाबिल आहिनि? अधे हींअर ॻाल्हि कयो त नवाब शाह जो जेको जनरल अस्पताल आहे उनजा 4 एम्बुलेंस आहिनि, उहे 4 ई एम्बुलेंस किराए ते हलनि पिया। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो अञा बि उहे चवनि था त असां सिंध खे तरक़ी ॾियारी आहे। सिंध खे कहिड़ी तरक़ी ॾियारी आहे? सिंध खे तबाही मिली आहे, सिंध खे बर्बादी मिली आहे। गुज़िश्ता 15 सालनि में असां जूं ज़मीननि ते कब्ज़ा थिया आहिनि। कब्ज़ा माफ़िया बिल्डर माफ़िया असांजे नुमाइंदनि जी सरपरस्ती में हिते ज़मीननि ते कब्ज़ा कया आहिनि। असांजे नुमाइंदनि जी सरपरस्ती में जंहिंजा सबूत बि आहिनि। ज़मीनूं कब्ज़ा करे हिते जी माण्हुनि जूं ज़मीननि ते कब्ज़ा कया। हिते जी 30 साल लीज़ ज़मीन अॼु बि सॼे मलीर जी कैंसिल आहे। पूरे सिंध में न पर मलीर में अॼु बि 30 साल ज़मीन अव्हांजी लीज़ूं कैंसिल आहिनि। हिन खां अलावा उन्हनि हिते जेका ज़ुल्म कया आहिनि ॾाढ कया आहिनि उनजी दास्तान तमामु वॾी आहे। उन लाइ पूरो ॾींहुं खपे तक़रीर करण लाइ ॻाल्हाइण लाइ। असां तव्हां मां उमेदु रखी आया आहियूं त 8 फरवरी ते इन्हनि चोरनि खां इन्हनि बगड़नि खां इन ज़ालिमनि खां निजात ऐं आज़ादी जो ॾींहुं आहे। ऐं निजात ऐं आज़ादी असीं हासिल करे असां इंशाअल्लाह जश्न मल्हाईंदासीं ऐं असां तामीर बि कंदासीं ऐं तामीर जो अमल शुरू थी वेंदो। 9 फरवरी तामीर जो ॾींहुं आहे। तामीर शुरू थी वेंदो इंशाअल्लाह इन मलीर जो इन पूरे सूबा सिंध जो। ऐं तव्हां सभिनी जो तोराइतो आहियां। तव्हां असांखे मान ॾिनो इज़्ज़तूं ॾिनियूं। तव्हांजा इहे एहसान ई मोहब्बतूं ई चाहतूं ई खुलूस असांखे ज़िंदगी भर यादि रहंदो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा लख तोरा, तव्हांजो एहसान। साईं का दुआ कराए भले शुक्रिया बि अदा करे।